من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعاني فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अल्हम्दुलिल्लाह अजो को ही प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां दिस्तारे फजीरत जे पुरमुसरत मौके ते असांजे निहायती मोहतरम व मुकर्रम इंतहाई प्यारो दोस्त साईं हाफिज अब्दुल हमीद मगरियो साहब जे दावत ते उन जे मदरसे जे अंदर ये अजीम शान कॉन्फ्रेंस मुनक़िद थी रही है। इंशाअल्लाह वक्तन फवक्तन उलमा इकराम बयान कंदा। अज जो मुंहिंजो मौजू जेको उहा आहे दुआ। जो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो अद्दुआ मुखुल इबादत, दुआ आहे हर इबादत जो मगज़।
जियां मगज़ खां सवा इंसान अधूरो हुआ ये भी हर इबादत दुआ खां सवा अधूरी। अल्हम्दुलिल्लाह तमाम दोस्त अचे के वेठा हो हिते यकीनन नेकीअ जो कम आहे, सवाब जो कम आहे। इन प्रोग्राम जी एंड में दुआ ते थींदी, शुरुआत में दुआ ते थियल आहे। इन करे मुंहिंजो अॼु इरादो आहे त दुआ ते मुख़्तसर बयान कयां। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आसमान खां कई मुसीबतूं नाज़िल थींदियूं आहिनि, पर मोमिन जी घुरियल दुआ उन मुसीबतुनि खे टारे छॾे। दुआ नालो आहे घुरण जो, दुआ नालो आहे मोहताजीअ जो। वो घुरबो इंसान खां बि आहे, घुरबो अल्लाह जी ज़ात खां। पर इंसान का बार बार घुरंदे मखलूक जे नज़रुनि में किरी पवंदे। इंसान का बार बार घुरंदे त नज़रुनि में किरी पवंदे। फ़कीर जी कहिड़ी इज़त हो, जेको फ़कीर पिनंदो आहे उनजी कहिड़ी इज़त हो। छो इज़त न आहे जो मखलूक जे दरवाज़े ते बार बार पिने थो। जेकर को मुखा खेर वटे हिकड़ो डी ॾींदुसि, ॿियो ॾींहुं ॾींदुसि, टियों ॾींहुं अधु खुद मां चहिरो बदिले छॾींदुसि। यार हे पेनू आहे बार बार पियो पिनंदो। सोणा मखलूक खां चाशे पिनंदे उहा मखलूक जे कम जी आहे, पर अल्लाह जे ज़ात खां चाशे वठंदे वो अल्लाह जे ज़ात जी कम जी कान्हे का। रब करीम खज़ाना भरे रखिया आहिनि सिर्फ़ ॼण जे लाइ। जेकर पुट घुरऊं अल्लाह जे कम जो कोने को ॼण जे लाइ रखियो अथई। जेकर चाहे घुरऊं, ज़मीन घुरऊं, जायदाद घुरऊं, गाॾियूं घुरऊं, अल्लाह पाक फरमाए थो दुनिया वारा हो ये शयूं मुझे कम जो कोनन के। जो त फरमाई कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। फरमाई दुनिया वारा हो मूंखे कंहिंजी भी जरूरत कान्हे का, ये सब खजाना भरे रखिया अथमि सिर्फ़ तव्हांखे ॾियण जे लाइ। मखलूक ॾींदी, मखलूक वटि खुटण जो अंदेशो वा। मखलूक ॾींदी, मखलूक वटि खुटण जो अंदेशो वा। अल्लाहु अकबर। जेकर मूं वटि 500 रुपया के 100 रुपया घुरियो, 100 रुपया ॾिन में दिल में खुटखुट पैदा थींदी त 100 रुपये ॾिन में त मुंहिंजा 400 वञी बचा खुटी पिया। मखलूक ॾींदी, खुटण जो अंदेशो वा, लेकिन ख़ालिक़ कायनात वटि को खुटण जो अंदेशो ई कोन्हे को। मुंहिंजे महबूब करीम फरमायो सारी कायनात गॾिजी करे हिक ई जाइ ते, सारी मखलूक कायनात जी गॾिजी करे हिक ई जाइ ते अल्लाह जे ज़ात का पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजी पंहिंजी ज़रूरत तलब करे अल्लाह पाक हर हिक खे अता फरमाए त अल्लाह जे ज़ात जे खज़ाननि में एतिरी खोट कान ईंदी जेतिरी सुई बोड़े समुंड मां ॿाहिरि कढे। एतिरी खोटी पूरी साल सीधा से इश्तिहार शुरू किया। बाबा खानदाना मनसूबा बंदी, 2 ही बच्चे ही अच्छे, 12 घणा न ॼणियो भुख मरद। अल्लाह जा खज़ाना, अल्लाह जा खज़ाना भरिया। अग में को दौर हुयो तिरन जे लप जे लाइ माण्हू परेशान। हाणे ट्रकूं थियूं निकिरनि, हाणे ट्रकूं थियूं निकिरनि। को दौर हुयो त माण्हू कणक जे लाइ परेशान। बाबो साईं चवंदो त को दौर हुयो जो कणक कंहिं वटि जेकर पचंदी तो ईद सम्झंदा असल कणक पची आहे। हाणे सही मन सॼो मैदान कणक ई कणक, खज़ाना खुटिया न आहे। खरबे इंसान हजरत आदम अलैहिस्सलाम का वठी धरती ते आया,
लेकिन सुभान अल्लाह चेहरो न मिले चेहरे सां एॾा खजाना ॾिसो न केॾो अजीब रंग हिते ही वेठा केतिरा इंसान पर कंहिं जो बि चेहरो चेहरे सां ये खजाना है अजीजो मखलूक वट झंडा खोड़ियल पार्टीअ जो झंडो ही सी पीपीए जे पार्टीअ जो नून लीग जो तहरीक इंसाफ जो एमक्यूएम जो अल्लाहु अकबर सोना लेकिन रब करीम वट का भी पार्टी काने का असा सही नो जेयू है जा जेकर मु जेड़ो को गरीब मिस्कीन के पीपीए जे वजीर दे वने साईं तवा जी हुकूमत आ तवा जो जोर आ तवा जी हलंदी बुलंदी आ मुखे का नौकरी वठी दे पुछंदो पियो दे खबर वोट के खेड नहीं किसी मां वोट दा मौलवी खेड न होयो कि जेकर वोट मौलवी खेड न थई या नौकरी भी मौलवी खावनी तलब कर लेकिन रब करीम फरमायो दुनिया वार हो वो रब करीम जो दस्तरखानो एडो कुशादो वा जो फरमा बरदार भी ते खाइंदो ना फरमान भी ते खाइंदो काफर भी ते खाइंदो मुसलमान भी ते खाइंदो अल्लाहु अकबर दस्तरखान दे के भी इनकार कोने को तवज्जो कजे रब करीम फरमायो बाना जरा करें सोची तो सही जरा करें सोची सही तो गुनाह सा भरल दफ्तर गुनाह सा भरे भरे दफ्तर वो रब करीम ने मोकली दो पर मां रब करीम इन्हनी मलाइक जे अता तुझी रोजी मोकली दो सुभान इन्हनी मलाइक जे अता रोजी फरमाए 24 कलाकल में तोखे एतरो टेम कोन मिलियो जो अल्लाह जे ज़ात के तू याद करे सकी 24 कलाकल में तोखे दुआ जो अल्लाह अल्लाह कर जो टेम कोन मिलियो वा लेकिन अल्लाह जी कुदरत अजीब एडी आ अल्लाह जी कुदरत एडी अजीब आ अल्लाह पाक फरमायो बहना 24 कलाकल में तो मुखे याद कोन कयो पर लेकिन जामा रब करीम रोजी पे तकसीम कई त तोखे भी सारे 24 कलाकल में इंसान याद को पर रब करीम जने रोजी पे तकसीम करे इंसान के सुभान अजीजो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर मेहमान नवाज पैगंबर मेहमान नवाज पैगंबर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम एडो मेहमान नवाज हो जो मलाइक जो आया इब्राहिम अलैहिस्सलाम दे उनका पुछई कोन त मानी खाइंदो या सिद्धो वयो गाबो कोही आडो रखी हाने मलाइक ट्रे गाबो हेडो सा इहो आ बेमानी जो तरीक़ो असा वारो तरीक़ो छा है सही थधो पेंदो या गरम अब थधो अच्छा सही पो फिको हुजे मिठो हुजे अब थधो मिठो सही पो साए रंग जो हुजे या गाढ़े जो अब गाढ़े जो अच्छा सही पो स्टील जे गिलास में पे दो या शीशे जो सही माफ कजो असा शीशे जो गिलास समझो दादा हमरा आया उनोट आयो मेहमान घरवारी की गाल ॿुधी तू को नमूनो मां को नमूनो कया ते मेहमान की मानी डाए ठीक आ आयो च मेहमान बैठो वयो घर मायो के जीता मानी बचा मेहमान आयो हेड़ा तेड़ा मत जी मानी बचाई दो तेरा सदाई सदाई मेहमान मा न बचाई दो छेड़ो मेहमान समझियो तो रंग जी अदा ता पाण में बिठो मां हला अदा ये की है न मानी न बचाई एड़ो कुटी नवाज एड़ा पादर नवाज जरूर बचाई मेहमान का बस मां वञा हिया अगते वञी कोई ते मोटी जे खट जे वेही मर्द तो मुर्स तो जे माई के दिस मां को तो के पादर हया माई जो तो इस मां को मानी बचाई मेहमान बाहर निकल जिस मां को जो मां भी तैयार समझ लोगा मखलूक जे दरवाजे ते साहब निंद्र पयो वा साहब मीटिंग में आ अल्लाहु अकबर साहब से हाणे
तवज्जो कजे हाणे हाणे कराची वियो हलियो रब करीम फरमायो बाना जह वक्त भी रात जो सलु करीम या आधी जो सलु करीम या टाक मंझन जो सलु करीम फजर जे टेम ते सलु करीम सलु करण तुझो कमा जी सा जवाब ॾियण मो रब जे साथ रो कमा सल्लु अल्लाह सल्लु अल्लाह तवज्जो कजे एकड़ो अल्लाह जो वली बुजुर्ग दुआ पेदो करे काबतुल्लाह जे गिलाफ के चमड़ी मौला दुआ कबूल फरमा रब ही अर्ज कबूल फरमा माफी दे तवाफ कबूल फरमा इबादत कबूल फरमा आवाज आयो बाना जाडा जो आही ताले हलियो वन न तुजी दुआ कबूल न तुजो तवाफ कबूल न तुजी नमाज कबूल लेकिन लगो रहो बट्टे दफा आवाज आयो खलीफो तो जवे साईं बुधी पियो चवे तो जी कुछ को न पियो बुधा जकर नथो बुधे त हल त भला के गा पठे जी त कयो अल्लाह जो वली थो जे छोरा तोखे का खबर ही काने का तू कोन सुधरंदे जकर हिन दर के चरिया त बियो दर कहिड़ो दर त इहो हिन दर के पुकारण वारा कई इंसान लेकिन मुझे ला दरियो हिकड़ो मुझे ला दरियो छडबो आई बी गाल मोमिन मुसलमान यकीन रखण वारो ईमान वारो मिले से तब दर कोन छडींदो न मिले से तब कोन छडींदो उधर न छड़ी मुशरिक जो कोन मुशरिक मफाद परस्त मुशरिक हो मफाद परस्त मुशरिक जो को भी ज़हन न हो वो हुआ मफाद जाते मफाद थो उते मुशरिक जका भी इबादत कंदो आ मशरूत कंदो आ मशरूत शर्त लगाई नाराज न थियो हकीकत बुधाए छा चवंदो त मुर्शिद साईं पुट दे पुट नींदे त छेलो दींदो जिकर न समझो ता जिगे न त अंगूठो नडी तो मुर्शिद साईं पुट दे त पड़ दीदो जिकर न मिलो त ओ नडी दो ये मुशरिक जो तरीक़ो न मिलो त दीदो जेकर पुट नहीं त देख बासी दीदो जेकर न नहीं त नडी दो लेकिन मुसलमान लगो कि अल्लाह वाले के चयो तू जो ये नमाज पढ़ी पियो तोखे केड़ी खबर त तुजी नमाज कबूल थे थी या कान थी थे तू सदो दी पियो सजदा पियो करी रुकू पियो करी तोखे केड़ी खबर त तुजी नमाज कबूल पई या कान पई अल्लाहु अकबर जी तवज्जो कजे चई हिकड़ी नमाज पढ़ने की तौफीक नहीं बी नमाज रो फिक्र आप बी नमाज री तौफीक नहीं ती नमाज रो फिक्र आप ती नमाज चौथी नमाज रो फिक्र आप अल्लाहु अकबर या नमाज हिकड़ी पढ़ाए बी नमाज री तौफीक भेजे यकीन थियो त पहिरी कबूल कई थई तरह हिन जी तौफीक आसे दुआ जी भी अगर तौफीक मिले या तमाम बड़ी जाके दुआ जी के तौफीक मिले ये तमाम आज असनी सूरत आलिया है जी ना साईं अब्दुल हमीद नमाज पढ़ाए 2 मिनट को नमाज की थे 2 मिनट इनके दुआ घुराजे में दुआ अध मिनट को दुआ के थे अध मिनट उतार अल्लाह आमीन मुला जान छड़ा हिम्मत करते मन दुआ घुरबी चिचड़ी पे पट्टे दस अलाए बाहर चातो थी मारो क्या हालांकि दुआ नालो आहे मोहताजी दुआ नालो आहे पिनण दुआ नालो आहे घुरण तो फरमाए बाना सॾु करण तुंहिंजो कमा जी सा जवाब ॾियण मूं रब जे ज़ात जो कमा चओ न सुभान अल्लाह हा
अम्मड़ बच्चे सा मोहब्बत कंदी आ बच्चो हिन कमरे में अम्मड़ हिन कमरे में आधी रात जो तकलीफ़ थी पई सॾु कयईं अम्मा ॿुधे त जवाब हुजे लेकिन रब करीम जी ज़ात ॾाढा सनी दे तब ॿुधंदो सैं आस्ते सनी दे तब ॿुधंदो सैं सरगोशीअ में सनी दे तब ॿुधंदो सैं अल्लाहु अकबर। हा अम्मड़ के जेकर सलू कयईं अम्मड़ के चयईं अम्मा अम्मड़ चवंदी आहे जी मुंहिंजा बच्चा सलू हिकिड़ो दफ़ो जवाब हिकिड़ो दफ़ो अम्मा जी मुंहिंजा बच्चा रब करीम फरमायो बानो जॾहिं तव्हां मूं रब करीम जे ज़ात खे सॾु कंदा हो चवंदा हो अल्लाह सॾु हिकिड़ो दफ़ो पर जवाब रब करीम 3 दफ़ा ॾींदो जवाब करो रब करीम 3 दफ़ा। अजीज़ो मुझे महबूबन करीमन फरमायो दुआ वाहिद अमल दुआ वाहिद अमल जेको अल्लाह जे तकदीर के बदलाए छॾींदो समझो। हजरत मूसा अलैहिस्सलाम रब करीम जे आॾो अर्ज़ु कयो मौला सारो जहान पियो हलाई जरूर थकबो भी हूंदे निंड भी ईंदी हूंदई जहान कीअं पियो हलाई अल्लाह पाक फरमायो कलीम या ॻाल्हि समझण आसान ॿ प्याला खीर जा खणी बि हिकिड़ो हिन पासे हिकिड़ो हिन तरीअ ते हीअं बाज़ू फैलाए छॾ सारी रात बि जाए सारी रात जॾहिं सुबुह थिए ॿई प्याला खीर जा तोखे पीअणा आहिनि मौला क़बूल मूसा अलैहिस्सलाम प्याला खणी बीठो हुआ रब करीम हवा के हुकुम फरमायो हवा मूसा अलैहिस्सलाम जे जिस्म ते थधड़ी थधड़ी हवा घुलजी पओ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जे जिस्म ते थधड़ी थधड़ी हवा घुलजी पई ख़बर तन पई मूसा अलैहिस्सलाम के ढकर अची वियो ख़बर तन पई त ॿई प्याला पट ते वञी किरिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो मौला ॻाल्हि सम्झ में अची वई वाकई जेकर तूं निंड्रू करी त हे जहान खे हलाए तू निंड करके झाल के तरह फरमाई अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम ला ताखुजुहु सिनतु वला नौम फरमाई रब करीम पांजो पाण ते निंड त छा पर ऊंघ भी हराम करे छडी आम तौर ते माण्हू ईंदा आहिनि पीरन फकीरन कड़ो खड़काई कड़ो चढ़ो खड़काई अब छो थो खड़काई ई साईं के निंड में जगाया मां पुछा तो कहा के जो निंड में जगाए उहो कम असा करे करे उथारींदा जोरी अब अच्छा है मसलो तावीज़ हाने कच्ची निंड में गहरी में उथारी दिल में दुआ निकल समझ लो रफ्तो फरमाए बाना जै भी सूरत में बाडाई दे मां रब करीम जी सा जवाब दींदो बाडाए रब करीम जेकर गैरुल्लाह सा बाडाई दे अल्लाह नाराज थींदो अल्लाह करीम का न घुरंदे त नाराज थींदो मखलूक का न घुरंदे त राज़ी थींदी अल्लाह जे ज़ात का न घुरंदे त राज़ी थींदो नाराज थींदो अल्लाह का घुरंदे अल्लाहु अकबर रब जी ज़ात खुश थींदी न घुरंदे त नाराज थींदो इन करे दुआ के टेम दीदो कयो दुआ के टेम दीदा कयो हर रोज बियो न त 5 मिनट दुआ के 10 मिनट दुआ के पर घुरो सही तो फरमायई दुआ वाहिद अमल जेका अल्लाह जे मुकरर कर तकदीर के बदलाए छडींदी आ तकदीर बदली तवज्जो अल्लाह जी ज़ात रा बनाल है न अजीब बनाल है न अजीब हिकड़ो या हन्नान बियो या मन्नान अल्लाह पाक ता सबनी के काबतुल्लाह की ज़ियारत करे जो आम ओदे ता हम काबतुल्लाह कारे पट्टा सा लिखल या हन्नान या मन्नान हलाक ब्या बनाला हुया अल्लाह जा
रहमान रब्बा जो नालो, करीम रब्बा जो नालो, सत्तार रब्बा जो नालो, वहाब रब्बा जो नालो, रज़ाक रब्बा जो नालो, सत्तार रब्बा जो नालो, फत्ताह रब्बा जो नालो। लेकिन ना 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 लिखाई या हन्नान यो या मन्नान। हन्नान जाके जबो, मन्नान जाके जबो, हन्नान उन ज़ात के जबो, हन्नान उन ज़ात के जबो जै ज़ात का घुर्जे हिकड़ी शे हजार हा शयूं मुफ्त में नहीं जिका घुर्जे हिकड़ी शे हजार हा। ॾिसो न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर अमल जी दुआ ॿुधाई, हर अमल जी दुआ ॿुधाई। खाइण जी दुआ, पीअण जी दुआ, सुम्हण जी दुआ, उथण जी दुआ, घर में दाख़िल थियण जी दुआ, ॿाहिरि निकिरण जी दुआ, बच्चे खे ॾिसण जी दुआ, घर वारीअ सां वेहण जी दुआ, दोस्त सां मिलण जी दुआ, मस्जिद में वञण जी दुआ, ॿाहिरि निकिरण जी दुआ, दावत खाइण जी दुआ, घर में का नेमत हुजे उनखे ॾिसण जी दुआ, खीर पीअण जी दुआ, पाणी पीअण जी दुआ। यानी को अमल अहिड़ो कोन्हे जंहिंजी दुआ न हुजे। हर अमल जी दुआ के तव्हां खां पुछां त घुरंदा अल्लाह साईं? हर अमल जी दुआ घुरंदा? ॻाल्हायो थोरो, कोन घुरंदा? हर अमल जी दुआ कोन घुरंदा? हालांकि दुआऊं आहिनि साईं, पर असां घुरंदा कोन आहियूं। असां रुगो घुरियो से रब्बाना आतनिया फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना वकिना अज़ाबन्नार। हर लम्हे जी दुआ को न घुरी से हिकड़ी शे रब दुनिया में भी आसानी कजाए, आखिरत में भी आसानी कजाए। अल्लाहु अकबर। न घुरियो से सूरियूं सूरतूं खयो वेठा हूं, सेहत खयो वेठा हूं, रोज़ीअ जो निज़ाम अल्लाह पाक फरमायो आ, पर जॾहिं बानू अल्लाह पाक जे आॾो हर शे महबूबन जे नस्ल दुआ घुरंदो अल्लाह केॾो अल्लाह केतिरो अल्लाह केतिरो मन्नान वाज़ाद जेका घुर्जे हिकड़ी शे ये हजार मुफ्त में ॾेई छॾे। हजरत मूसा, हजरत उमर रजी अल्लाह ताला, हजरत उमर रजी अल्लाह ताला, अल्लाहु अकबर। काबतुल्लाह जे गिलाफ के चमड़ो वेठो आ, चोॾीअ जो चंड जो भन ते आ। तवज्जो कजाए दुआ पे घुरी मौला अज उमर जी दुआ कबूल फरमाए। तू मन्नाना रब तुझे आलो का देर काने का अज उमर जी दुआ कबूल फरमा। उमर चौ दुआ कड़ी आ रब उमर जी दुआ गया के उमर के शहादत खपे, लेकिन महबूब जे शहर में उमर के शहादत खपे, लेकिन महबूब करीमन जे शहर में। अल्लाहु अकबर। उमर घुरी शहादत मदीनो अमर जो शहर, न तीर हले न तलवार हले न भालो हले न बरछो हले, लेकिन उमर घुरियो तो मौला शहादत खपे। अल्लाह करीम जन ॾियण ते आयो, उन मन्नान ज़ात जन ॾियण ते आयो। अल्लाहु अकबर। सिर्फ शहादत न ॾिनई, लेकिन महबूब जो नबवी मुसल्लो बि ॾेई छॾियई। अल्लाह महबूब जो मुसल्लो भी ॾेई छॾियई, निमाज़ जी सूरत भी ॾेई छॾियई, क़ुरान जी तिलावत भी जारी करे ॾेई छॾियई। तवज्जो कजई, शहादत सिर्फ न ॾिनई, लेकिन क़यामत ताईं आमना जे लाल जो भग भी ॾेई छॾियई। गुरु सिंह फरमाई दुआ वाहिद अमल जेका अल्लाह जे तकदीर के बदलाए छड़ी। दुआ घुरी घुरी थकड़ी पे हमर दुआ त कबूल कर। असाई तो दुआ घुरी करे, असाई दुआ पढ़ंदा हूं घुरंदा नहीं। असाई तो दुआ पढ़ंदा हूं घुरंदा कोन। उन अंदाज दा घुर घुर दुआ कबूल थी। फरमाई अम्मा युजीबुल मुस्तर्रा इज़ा दा। फरमाई बाना जरा मु रब करीम डाची सारी मखलूक जा ताल्लुक टोड़े करे मु रब करीम जे दरवाजे ते अचण तुझो कमा, तुझी दुआ बुधण मु रब जे ज़ात जो कमा। अल्लाहु अकबर। पर मुस्तरब थी अच, बेकरार थी अच, ओ ॾिसमा दुआ तुझी कबूल कीअं थो कया। असाई तव्हां के टेम ई कोन्हे को दुआ जो।
दुआ सां घुरी कर बस जेके नंढे हूंदे ये याद कयासीं रब्बना आतिना फिद दुनिया हसनतु व फिल आखिरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार इहा ही पढ़ंदा तवज्जो घुरऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ घुरंदा कयो तवज्जो सां दुआ घुरंदा कयो तवज्जो सां हेॾे हेॾे तव्हांजो ख्याल न हुजे ख्याल तव्हांजो मुकम्मल दुआ में हुजे त घुरा से छा बेख्याली दुआ गुनाह बेख्याली दुआ जो गुनाह असां माण्हू हथ ईअं कयो ठाऊं न ख़बर कान हूंदी आहे त घुरऊं छा था ख़बर न त घुरऊं छा हालांकि तवज्जो न हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बेख्याली दुआ थो घुरे दुआ में तवज्जो कोन तो बेख्याली दुआ थो घुरे वो ईअं आहे ये मसलन तो मां के का पानी घुरा अवा मुखे पानी दे हाने पानी जो गिलास झलियो बीठो आ मुंजो तवज्जो हेॾे वो नाराज थी तो मौलवी साहब पानी घुरियो थी वठ न पानी घुरियो थी वठ न अल्लाह पाक फरमाए तो त जेकर तवज्जो घुरी तो त तवज्जो त हेॾे कर तवज्जो त कर दुआ यकीन अल्लाह से कबूल कंदो आ पर तवज्जो सां असाई तव्हांजी दुआ है चवंदा तो बस वो जान छुटी बस अध मिनट गुजरे बस जान छुटी दुआ के वक्त तवज्जो सां ऐं ॿुधो हर शइ जे लाइ टाइम नमाज जो टाइम मुकरर रोजे जो टाइम मुकरर ज़कात जो टाइम मुकरर हज जो टाइम मुकरर लेकिन सुना दुआ जो कोई टाइम मुकरर कोने को आधी रात जो पुकारी टाक मंझंदि जो पुकारी सुबह जो पुकारी फजर जो पुकारी कोई टाइम कोने को जरूरी भी कोने त हथ खणी दुआ घुरी बस पियो घुरंदो रह दिल में ही घुरंदो रह ये वाट समझो जे ते नजर पए के बंगलो ते नजर वड़ी का गाड़ी ते नजर वणी वियो उते घुरो मोला हेड़ो बंगलो मुखे इनन के हुजे मुखे इनन के हुजे पर मुखे भी ये सखी दुआ में सखी बसरन का गाड़ी वने थी रस्ते ये अज खुदा जे दिल में निकरे अल्लाह से मंजिल पे पहुंचाए गालियों थोड़ियों थो पर अहमियत वाली केंजी का नेमत ॾिसो अल्लाह से अञा वधाई पहिरियां तव्हां सां दुआ में सकी थियो हर हिक जे लाइ घुरो हर हिक जे लाइ असां जे ज़बान जो खर्च अल्लाह जे खजाने में काबू असां जी ज़बान हर एक जगह दुआ अल्लाह सीन के वधाई अल्लाह सीन के वधाई के बंगले ते नजर पई अल्लाह अञा वधाई के औलाद ने साले ॾिसो अल्लाह सीन अञा वधाई सखी थी ओ ॾिसो दुआ कबूल थी असां जो हिकड़ो हुंदो जो शेर मोहम्मद कल्होड़ो कानियन कल्होड़ो मुके जो साईं मुजीब जी फकीर जो साईं दुआ थई स्वा पियो डुही दुआ थई स्वा यानी जो टाइम ही कोने हर वक्त पियो दुआ हर वक्त दुआ फरमाए दुआ ओ अमला जेको अल्लाह जे तकदीर के बदलाए छड़ींदो वा तवज्जो कजाए आमोना जालाल बदर जे मैदान ते 313 जणा निहत्था मिस्कीन पेट उघाड़ा अल्लाहु अकबर तलवारों थोरियो लठियों कयो बीठा घर 313 कमजोर ही बुखायल हुन पासे दा हजार का मथे ठायल तलवारूं हुनन के तीर हुनन के भाला ई बरछा हुनन के दुनिया जी हर ताकत ई सामान हुनन के ओडा हुनन के पांजे सामान ते पांजे हथियारन दे नाज़ लेकिन आमोना जे लाल के पांजे खेलन हथन दे नाज़ दुना लिठो आमोना जे लाल जी दुआ तकदीर के बदलाए करे 313 के मुकाबले में 1000 के मुकाबले में 313 जन के फतह जाए पर दुआ हो जी भाई का अल्लाह के साथ कचहरी वही वही शिकायत कोई सलाह के साथ अल्लाह से ही बुलाए तो दींदो तो
तकलीफ़ ॾिनी बि इन आहे त लाहींदा अल्लाह अल्लाह जी ज़ात खे काढ़े लाइ मखलूक खे जॾहिं दाहूं ॾींदासीं पंहिंजे गुरबत जी दाह मखलूक खे ॾींदासीं त मखलूक जी नज़रुनि मां किरी पवंदी। बाबा साईं चवंदा पंहिंजे गुरबत जी दाह मखलूक खे न ॾींदा अल्लाह खे ॾींदा। ठीक है तहां कंहिंखे वञी दुकान ते बीहंदो बाबा साईं चवंदा तहां दुकान ते वञी बीहंदो यार बस गरीब थी पिया हूं मिसकीन थी पिया हूं हाल कोने को घर में अटो कोने अदा अटो ॾे पोइ ॾिसंदासीं पैसा ॾींदासीं तड़ी हिकड़ी सुञा ॾींदे कान हलो अटो कोने पर गुरबत जी ॻाल्हि न करे ॾाढो ॾाढ़ीअ खे मुछुनि खे तेल हणी दुकान ते वञी 5 किलो अटो ॾे पोइ शाम तक ॾींदासीं पाढ़े शिकायत न करे छो त शिकायत कंदो त माण्हू जे मखलूक जे नज़र मां किरी पवंदी ते सुनियूं शिकायत अल्लाह जी ज़ात खे दार पर ज़ात खे दुआ कबूल कंदो पर कबूलियत जा रब करीम वट कई क़िस्म आहिनि कबूलियत जा रब करीम वट कई क़िस्म आहिनि तवज्जो कजे दुआ घुरी से रब हीअ शइ ॾे दुआ घुरी से उहा शइ मिली वई या कबूलियत दुआ घुरी से रब हीअ शइ ॾे तवज्जो कजे घुरी से रब करोड़ रुपयो ॾे करोड़ कोन ॾिनई अल्लाह उन जे बदले में सेहत ॾेई छॾी अल्लाह बंगलो खपे कार खपे कोन ॾिनई अल्लाह औलाद खे नेक सालियो करे छॾियो घर में सुकून ॾेई छॾियई सेहत ॾेई छॾियई हाणे करोड़ रुपया हुजे सेहत न हुजे इहो पैसो कम जो कोन्हे को जेकॾहिं गाॾी घुरीसेसि गाॾी कान ॾिनई सेहत ॾेई छॾियई हा गाॾियूं बंगला हुजनि पर सेहत न हुजे या नेमत कम जी कान्हे का सोना रब करीम ॾींदो आहे पंहिंजे हिकमत जे मुताबिक़ ॾींदो पर ॾींदो पंहिंजे हिकमत नंढो ॿार हूंदो वो बल बरंदो आहे उन में हथ विझो अमड़ हथ विझो न छो त अमड़ खे ख़बर आहे त हिन में छाटा ये शइ न जो नुक़सानदार आहे त रब करीम हिन मखलूक सां कई मायरुनि खां वधीक मोहब्बत करण वारो आहे रब करीम खे ख़बर आहे त हीअ शइ घुरी अथई हीअ शइ हिन जे फ़ाइदे में आहे हिन जे नुक़सान में आहे अल्लाह करीम ॾींदो आहे पर अल्लाह जे बाने जे फ़ाइदे में ॾींदो आहे अल्लाह करीम ॾींदो ज़रूर आहे लेकिन बाने जे फ़ाइदे में ॾींदो आहे माण्हू सम्झंदो आहे दादा असांजी क़बूल कोन्हे समझो था बाबा साईं ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ो ऑफिसर हुयो उनखे फ्लाइट ते जहाज ते वञणो हुयो कंहिं पासे ब्रीकेस रखियईं जहाज में पाण वरी जहाज में लथी सिगरेट हेठि इहो लथो त जहाज उॾामी अचे हाय घोड़ा रड़ियूं कई त बड़ा मूंसां ज़ुल्म थी वियो मुंहिंजी फ्लाइट वई हली मुंहिंजो करोड़ रुपया लखनि रुपया जो कर्ज़ ॾियो जेको आहे मूंखे नुक़सान पइजी वियो मुंहिंजी मीटिंग हुई हुते अहम बिज़नेस मीटिंग हुई छा थियो वेठो रड़ियूं करे दाहूं करे ख़बर तॾहिं पई त अधु कलाक खां ख़बर आई त इहो जहाज फलाणी जाइ ते किरी पियो क्रैश थी वियो आहे हेतिरा हेतिरा माण्हू मरी विया इहो साॻियो ई हमरा जेको रड़ियूं पियो करे त मां छो न चढ़ी जहाज ते मिठाई जो दॿो खणी फिराईंदो त शुक्र आहे जो कोन शुक्र आहे जो बचीस चढ़ीस कोन माना हिकमत रब जी अल्लाह हिकमत गुज़ारे असांजो कम आहे घुरण ॾींदो रब करीम पंहिंजी मर्ज़ी नींदो ज़रूर वीर साहब जुल्फ़कार रहमतुल्लाह अलैह रहमतुल वासिअ अल्लाह उनखे जन्नत फिरदौस नसीब करे तमाम अजीम इंसान हुयो हाणे वफ़ात करे वियो तमाम अजीम इंसान हुयो फरमायो अथई कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो एक्सीडेंट थी पियो फलाणे जी टंग भॼी पई फलाणे जो हे नुक़सान थियो फलाणे जो हे नुक़सान थियो अदा मूंखे कुझु कोन थियो मुंहिंजो को बि उस पे कुझु न थियो पीर साहब फरमाए थो जेको ही बची वियो आहे राज में बची वियो आहे राज में या पक सम्झो त इहा हिन जी दुआ हिते पहुती आहे जेका घुरियल दुआ इते पहुती अथसि दुआ इनखे बचाए
इनके दुआ घुरंदा कयो तेम नीदा कयो दुआ अल्लाह जी तकदीर के बता छॾिया पर दुआ जो तरीक़ो ही पिनण जो तरीक़ो दुआ है पिनण हदीस में इमाम अबू करीम फरमायो दुआ घुरंदा कयो दुआ में रोंदा कयो रोंदा जेकर रोण न चेव त पो मुंह बेड़ो कदा कयो रोण जो मुंह कदा अल्लाह पाक के इन ते भी रहमत ॾिसंदा नंढा ॿार मासूम हूंदा ॻाल्हाईंदा कोन्हनि पर उन्हनि जी ॿोली रोअण हूंदी आहे पेशाब कई त बि रोअण पायखानो कई त बि रोअण खीर खपे त बि रोअण खटम ठड़ो खपे त बि रोअण जेकर मानी खपे त रोअण हा जा शे रोअण रोअण जे ज़रिए सां पंहिंजा मुतालबा मञाए वेंदो आहे का ॿोली कान थी अचे सिर्फ़ रोअण थो अचे उन जा कई मुतालबा हूंदा आहिनि जो ॿियनि जा मुतालबा एतिरा कोन्हनि मञबा जेके रोअण जे रारे जा मुतालबा मञबा वॾनि जा एतिरा मुतालबा कोन मञबा जेके नंढा मासूम बच्चे जा मुतालबा छो त रोए थो उनजी ॿोली आहे दुआ में रोंदा पीर साहब लिखियो ईअं न चवंदा कदो माण्हू छा चवंदा रोए वेठो कॾहिं ॿारड़ो रोंदा त कॾहिं सोचियो अथई त मासी छा चवंदी कुकी छा चवंदी हुन जो कमु आहे रोअण बसि मूंखे इहा शइ खपे दुआ जो नालो आहे पिनण दुआ जो नालो आहे फ़कीरी फकीर त फंद न त कुटाए पाजो फकीर त फंद न त कुटाए पाजो ऐसा फकीर जेके आम तौर ते पिनण ईंदा आहिनि इन्हनि वटि तहां खां पैसो वधीक अथव तहां खां पैसो ई वधीक जेके पिनण था इन्हनि वधीक हाणे नेट ते भई हिकिड़ी तस्वीर हले गिल्प पई हले जेको फकीर आहे रेडियूं पाईंदो थो अचे पियो सीसीटीवी ते ॾिसंदा वीआईपी कार भी थस पिनी अचे बैठो आ कपड़ा मटाए कार ते चढ़ी वियो इटियो द हां या सूरत आहे पिनण वाली इता ही संग मथे पर जमन पिनण ईंदा तो हुलियो बदलाईंदा मेरा लटा पाईंदा जुती हिकड़े किस्म जी हुंदी त ॿी ॿिए किस्म जी हुंदी हुलियो एड़ो करे ईंदो जो ॾिसण साण मूं जहिड़े मुल्ले खे बि रहम अची वञे लेकिन हुलियो एड़ो मुसलमानो रब तो फरमाए बाना मू रब करीम जे दरवाजे ते अच तो मोहताज थी अच मोहताज दुआ कबूल थी फरमाई व इज़ा सलक इबादी अन्नी फ इन्नी करीब फरमाई बाना तो का सा मुजा महबूब तो का सवाल था कर अल्लाह वेझो आप आस्ते सजाओ से परे आप डाढिया सजाओ से अल्लाहु अकबर तवज्जो कजे रब करीम फरमायो सोना मुझे बानन के चओ बाना हो सॾु करण तव्हां जो कम आस्ते सजो त बाबा डाढिया सजो त बाबा सॾु तव्हां जो कम जी सा जवाब ॾियण मूं रब जे ज़ात जो कम सजो नंढा हूंदा से पढ़ंदा से चनिहानी बाबा से पढ़ाईंदा वो पेपर ये जे निमाज़ का आज़ान इंदी वो छुट्टी मिलंदी आज़ान जो अचे न तो वो सब कलमू पढ़ंदा उते वरी असां जो दोस्त हो अब्दुल जब्बार नालो ओरी ॾाढा कलमू पढ़ी बाबे जो छोरा ॾाढा छो पढ़ी किसी अल्लाह से के खबर पई ते जॉल वेठा ॾाढा पढ़ी समझो था लगा हज्जाज बिन यूसुफ तवाफ करण आयो ॾिठी त अंधो मादर ज़ादो नाबीन दुआ पे तो घुरे मौला
अखियों दे रब अखियों दे रब अखियों दे तापे घुरे हज्जाज बिन यूसुफ जो अची करे थोड़ो है अंदा छापियो घुरी ये रब करीम का अखियों पे घुरा अंदा गाल बुध हज्जाज बिन यूसुफ जी खबर थई हाउसी बुधो थम ये हज्जाज बिन यूसुफ मां है जो तमाम उन जा जुल्म मशहूर होया सही हज्जाज बिन यूसुफ मां है यहां सही हां याद के अंधा सत चक्कर तवाफ जा रही चाप चक्कर अखियों न हुंदी त कत्ल करे छनीदो साहब अखियों न हुंदी त कत्ल करे छनीदो साहब हज्जाज बिन यूसुफ सत चक्कर ढई आयो हर जने जो चयई से अंधे के कत्ल करे छनीदो साहब हां सी अंधे जी टूनी मटी अचे रुनो अचे बड़ो टके अचे दा कि मौला हुआ त भई वजे रुगो अखियों के घुरो मैं हाने तुम्हारा गुजाल हज्जाज यूं आयो के आधाडे खबर है अखियों हाउ से दिसाए पियो आडो बीठो आ जी गाल बुध अगाणो जे पे दुआ घुरी सारी जिंदगी दुआ घुरी हां अखियों कोन मनल हां पर हाने जरे तो बेकरार थी सारा दरवाजा तोड़े करे तो ताहू एडियो कयो जो अल्लाह जे जात के रहमत जियो फरमाए अम्मा युजीबुल मुस्तर इज़ा दाल जरा तो दाऊ रब करीम जो दाऊ आडो एड़ो दाऊ कयो जो अल्लाह जे रहमत के जोश जियो जिया आगाणी वाली रवाजी दुआ पे घुरी सिबानी दुआ पे घुरी दुआ घुरिया कोन मिले यहां पर हाने जरा रब करीम के बाडाए वती अल्लाह पाक तुरी दुआ कबूल करे आखिरी फिर जुल्फ़िकार लक्ष्मण ने लिखो जरा ता जो दुआ जो मूड थी आज मुखे दुआ घुरणी जरा ता जो दुआ जो मूड थी आज मुखे दुआ घुरणी पीर साहब लिखे सब का पहिरा सदको करना सदको कि यतीम बच्चे जो मथे हाथ रखदा पे वो जब दुआ शुरू कयो तो दुआ जे अंदर सब का पेरिया ही पेरा उन्हनि माण्हुनि के याद कयो जैसा ता जो ॻाल्हाइण ॿोलाइण कोन्हे को जेके ता जे पिते ते नथा पवनि जैसा ता लगे ही कान थी पेरिया ही दुआ उन्हनि खे तो अल्लाह से इनके वधा अल्लाह से इनके अन्या वधी करे अल्लाह से इनके इज्जत दे माल मिल्कियत दे जिए तहां मुखालिफ जे दुआ घुरंदो जिए तहां मुखालिफ ला दुआ घुरंदो तवां जो दुआऊं पाण है कबूल थी मुखालिफ ला दुआ घुरंदो तवां जो दुआऊं पाण है कबूल थी दुआ घुरो पांजे भाइरुन जे ला भेनुरुन जे ला सोटन जे ला मासातन जे ला फुफिन जे ला फुफाटन जे ला चाचन जे ला मामन जे ला छो त अज झेड़ो आहे इन्हनि सां अज झेड़ो आहे सजो इन्हनि सां जले मुखालिफ जे ला दुआ घुरंदासीं असा जे कल्ब मां दिल मां बुग़्ज़ हसद साड़ खत्म थी जेका दुआ घुरंदो त कबूल थी अजीजो मुझे को कुछ चाहियो अल्लाह पाक कबूल मकबूल मंजूर फरमाए तमाम दोस्तन जो बुधन कबूल मकबूल मंजूर फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।